अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मति हबीबिहिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफना मुहम्मदिन खैरिल वरा व अला आलिहि तुक़ा वन नुक़ा व अस्हाबिही उलुल करम वस्सिद्क़ वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यम्हुल्लाहु मा यशा ويثبت عنده أم الكتاب آمنت بالله صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين पढ़ो वस्सलात वस्सलामु अलैका
या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। लज्जती थी ना सलात पढ़ने। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीबल्लाह। वे हम मधु भंभोर, अल्लाह वाका कज को वसो, वे हम मंद भंभोर। अज जो ही प्रोग्राम सिलसिले यारी शरीफ जे हवाले सां हिकु महफ़िल ॻोठ मोहम्मद रमज़ान लाहिरी जे अंदर मुनाक़िद कई वई आहे। इहा महफ़िल में उस्ताद हज़ूर बख्श साहब, उन जा भाइर, उन जा सौट मासात, पूरे पाड़े वारा, उन जा बचड़ा, ख़ास करे नौजवान में मसूद अहमद, मक़सूद अहमद, अल्लाह ताला उनके सभिनी नौजवान के सलामत रखे। अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात इन महफ़िल में अचण जो, वेहण जो, ॿुधण जो, ॿुधाइण जो मौक़ो अता फ़रमायो आहे। दोस्तों, मौज़ू तो मूंखे 4 ॾिना विया आहिनि, पर वक़्त जे हिसाब सां मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो ई हलंदो त मुनासिब थींदो। स्टेट सेक्रेटरी जो यारी शरीफ मूंखे मैसेज कयो त शाने मुस्तफ़ा, शाने सहाबा, शाने शहीदाने करबला, शाने औलिया अल्लाह। 4 मौज़ू घणा थी वेंदा। तव्हांजो छा ख़्याल आहे? वेठल ॿुधाए वठो त मां कमु शुरू कयां। आम जेका रस्मी तक़रीर थींदी आहे उहा कयां या इस्लाही कयां? ॻाल्हाए, थोरो ॻाल्हाईंदा, चुप न कयो, ॻाल्हाईंदा जो। हा, मूंखे सम्झ में ख़बर अथव छा थो अचे? इहा ई शइ हिकिड़ी सम्झण जी आहे त गुल हुजे त ख़ुशबू करे, गुल हुजे त ख़ुशबू करे, बग़ैर ख़ुशबू जे गुल कहिड़ो? यार हुजे त वफ़ादार हुजे, बिना वफ़ा जे यार कहिड़ो? दीन जो जलसो हुजे त कल्ब जी कट लहे, वरन जलसे जो फ़ाइदो ई कहिड़ो? मुझा प्यारा दोस्तों अजीजो, महफिल यारी शरीफ जी है इंशाअल्लाह ताला। मौजू इहो ही इंशाअल्लाह ताला मुक़द्दम रहंदो, लेकिन दिल चाहे थी त अल्लाह जा बानड़ो खुदा मौक़ो ॾिनो आहे। छो त अॼु मां मौलवी जे हैसियत में न या कंहिं मुक़रर जे हैसियत में न, पर नौजवाननि जे घणे असरार जे करे दोस्तीअ जे हैसियत में अॼु तव्हांजे ॻोठ मोहम्मद रमज़ान लाहिरीअ में अल्लाह ताला अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, महबूब सुबहानी नालो छा आहे? अॼु हक़ीक़तूं ॿुधो ऐं हक़ीक़तुनि खे थोरो हंडाईंदासीं त इंशाअल्लाह भलाई थी वेंदी। महबूब सुबहानी शहबाज़ इस्लाम मकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैह अज खां 900 साल कमो बेश अॻु दुनिया ते आया हुआ। घणा सौ साल, वरी वरी जो घणा सौ साल, ऐं हिन ज़मीन जे तख़्ते ते ज़ाहिरी संदन ज़िंदगी ग़ालिबन 90 या 91 साल जी। मोहम्मद रमज़ान लाहिरीअ में रहण वारा ऐं ओड़े परे खां अचण वारा सभ खां बुनियादी जुमिलो जेको अर्ज़ करणु थो चाहे उहो इहो आहे त 900 साल जे अंदर दुनिया जा हालात तब्दील थिया, दुनिया जो हुक्मरानियूं तब्दील थियूं, दुनिया जा हाकिम तब्दील थिया। नेक भी आया होता हाकिम, जालिम हाकिम भी आया होता, आदिल हाकिम भी आया होता, हुकूमतों भी आई होंदियूं,
लेकिन मुझा मुसलमान भाउ जरा सोच त सही के किताबन ताईं महदूद रहिजी विया, के कहाणन ताईं महदूद रहिजी विया, के पंहिंजे खानदानन ताईं महदूद रहिजी विया। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि जी उहा ज़ात आ जेका 900 साल गुज़रण जे बावजूद अज भी दिलनि जे मथा इए हुकूमत करे रही है जे हिन वक्त दुनिया जो कोई बादशाह इए हुकूमत कोन थो करे। इहो सच्चा ए हकीकतूं तो ऐं हकीकतुनि खे सम्झण जी कोशिश। सऊदी जी हुकूमत हुजे या पाकिस्तान जी हुजे, फ्रांस जी हुजे या जापान जी हुजे, मुंहिंजा दोस्त अजीज रूए ज़मीन ते जेतिरियूं भी बादशाहियूं आहिनि, कंहिं भी हुकूमत जो बादशाह इए पंहिंजे मुल्क जे रैयत जे मथां भी उन जी हुकूमत कोन्हे, उन्हनि जे दिलनि जे मथां हुकूमत कोन्हे जीअं सोने अब्दुल कादिर जीलानीअ खे अल्लाह अबदी हुकूमत अता करे छॾी। इहो सच दलील दलील हिकिड़ो ई आहे त जॾहिं बि यारीअ जी राति थींदी आहे त जबल हुजनि या झंगल, शहर हुजे या बहर, दुनिया जे जंहिं भी खिते में कलमे वारा मुसलमान रहनि था उतां महबूब सुबानीअ ते को न को ख़त्म क़ुरान जो ज़रूर वञे। इहो भी सच आहे। बहराड़ीअ जो मुझा दोस्त अजीज बहराड़ी जो माहौल आहे, पंहिंजे अब्बे खे बि 12 महीने ख़त्म माण्हू लोक जे लॼ खां था ॾियारी त माण्हू चवंदा त भेण पीउ खे 12 महीने में ख़त्म कोन थो ॾियारे दुनिया जे लॼ खां। सवाल मुझा दोस्त पंहिंजी जगह ते बरक़रार आहे, आख़िर उहा कहिड़ी शइ आहे जंहिं इंसाननि जे दिलनि खे एतिरो मजबूर करे छॾियो। जवाब हिकिड़ो ई मिलियो त यकीनन उहा हिक ई शइ आहे जेका 900 साल अॻु बि मौजूद हुई ऐं अॼु बि मौजूद आहे ऐं क़यामत ताईं मौजूद रहंदी। उहा केरु आहे? चओ मुंहिंजे अल्लाह जी ज़ात। कंहिंजी ज़ात आहे? जवाब ॾियो कंहिंजी ज़ात आहे? अल्लाह जो क़ुरान करीम भी पढ़ंदो हलां। दोस्त अजीज दिलनि जे मथां हुकूमत मुझे करीम रब जी बादशाही का सवा उन जे इजाजत का सवा कान थींदी आहे। अक्सर हिन इलाइके में हाफिज़ कुरान कोशिश कदुं त कसरत सां कुरान भी पढ़ण। बेनियाज़ रब जा बानड़ा अल्लाह फरमायो लहू फक़त मा फिल अर्द जमीअन मा अल्लफ़्त बैन क़ुलूबिहिम वलाकिन अल्लाह अल्लफ़ बैनहुम इन्नहु अज़ीज़ुन हकीम। मुझे बेनियाज़ रब फरमायो त दिलनि जे मथां हुकूमत करण आसान नाहे। डंडे जी हुकूमत करण आसान आहे, कंहिंखे जबरदस्ती पंहिंजो करण सवलो आहे, पर दिलनि जे मथां हुकूमत आसान कान्हे सवाइ रज़ाए इलाहीअ जे। जेसिताईं मुझे करीम रब जी रज़ा शामिल हाल न हूंदी आहे तेसी दिल जे मथां हुकूमत जो तसव्वुर भी कोन हूंदो। दुनिया जा अमीर, दुनिया जा ज़ालिम, दुनिया जा आदिल, हर तबके जा बादशाह आया, लेकिन इहे हुकूमत कान हली जीअं अब्दुल कादिर जीलानी जी हुकूमत हली रही आहे। हुकूमत ॾियण वारो केरु आहे? जो जंहिं पंहिंजे कलाम मुक़द्दस जे अंदरि फरमाए छॾियो त जेकॾहिं लौ अनफ़क़त मा फिल अर्द जमीआ, सॼी ज़मीन क़ुर्बान करे छॾियो, सॼी ज़मीन ख़र्च करे छॾियो, दिलनि जे मथां हुकूमत कान थींदी। वलाकिन अल्लाह अल्लफ़ बैन क़ुलूबिहिम, जेसी मुंहिंजो ख़ुदा न चाहींदो तेसी दिलनि ते हुकूमत कान थींदी।
दिलनि ते हुकूमत कंहिंजे हुक्म सां थींदी आहे, गाला गाला कंहिंजे हुक्म सां थींदी आहे। सैयदना अब्दुल कादिर जीलानी घोट सां हिते हेतिरा वेठा आहियूं, का रिश्तेदारी ॿुधायो, का रिश्तेदारी को कढी ॾेखारे। काई रिश्तेदारी कान्हे का जेका जिस्मानी हुजे, जिस्मानी काई रिश्तेदारी कान्हे का, खून जी काई रिश्तेदारी कान्हे का, लेकिन अहिड़ी रिश्तेदारी आहे जेका मुंहिंजे करीम रब जे ज़ात ॻंढे छॾी आहे। हाणे सवाल तूं पैदा थिए, जंहिं जवान जी हुकूमत मुंहिंजे बेनियाज़ रब 900 साल त थोड़ी ॻाल्हि आहे, पर जेसिताईं क़यामत क़ाइम थींदी, जेसिताईं दुनिया हिन ज़मीन जे तख़्ते ते मौजूद हूंदी, सोने अब्दुल कादिर जीलानी जे हुकूमत खे मुंहिंजो अल्लाह ईअं ई पियो हलाईंदो। छो समझाईंदो अलाह, छो सवाल आहे छो। ॿिनि जुमलनि में ॻाल्हि समझाए थी हला। अल्लाह जे ज़ात बाबरकात खे जॾहिं, अल्लाह जे ज़ात खे जॾहिं पंहिंजे ज़ात खे सुञाणण लाइ अल्लाह जे ज़ात जो पंहिंजो इरादो थियो त मां पंहिंजी ज़ात जी सुञाणप करायां। बहराणी जो माउला पर ॿोली सादी थो ॻाल्हायां, जुमला नुक्ता भले इल्मी हूंदा मगर ॿोली इंतहाई सादी हूंदी। जॾहिं अल्लाह जे ज़ात बाबरकात चाहियो त मां पंहिंजे ज़ात खे पंहिंजे मखलूक में सुञाणप करायां, मां पंहिंजे ज़ात खे सुञाणप करायां त मुंहिंजे अल्लाह जे ज़ात बाबरकात कहिड़ो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, कहिड़ो तरीक़ो मुंहिंजे करीम रब ईजाद कयो। जो अल्लाह पंहिंजे सुञाणण जे लाइ पंहिंजे नबीअ जो इंतखाब फरमायो। कंहिंजो इंतखाब फरमायो? अल्लाह पंहिंजी सुञाणप कराइण लाइ इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा, अल्लाह जी ज़ात बाबरकात ज़मीन ते इंसान के नाइब बनाए, खलीफो बनाए, ज़मीन ते मोकिलियो। मक़सद कहिड़ो हो? मुझे खुदा फरमायो मां हिकिड़ो मख्फी खज़ानो हुयुसि, मां उन खज़ाने के ज़ाहिर करण चाहियो। जॾहिं ज़ाहिर करण चाहियमि, कहिड़ी सूरत में ज़ाहिर कयमि? जेथो मां रब इंसान जे सूरत में पाण खे ज़ाहिर कयो। तवज्जह रहे, अल्लाह जे ज़ात बाबरकात इंसानी सूरत में जॾहिं आदम अलैहिस्सलाम के पैदा करण जो ऐलान कयो, सब खां पहिरीं मुखालिफत कंहिं कई? जवाब ॾिजो तवज्जह सां। सब खां पहिरीं मुखालिफत कंहिं कई? जो उहे नूरानी मलाइक। केरु? गाला गालायो। हाणे थोड़ा सवाल कंदो न, मूंसां ॻाल्हाईंदा हलो त मूंखे पक थी जागो था। जेको मलाइक हूंदो आहे उन जो को इरादो हूंदो आहे, चओ त न। ॻाल्हाईंदा हलो, मलाइक जो इरादो हूंदो आहे, चओ त न। मलाइक चाहे नूरानी मखलूक आहे, वो तो अल्लाह जे हुक्म जो पाबंद आहे। जीअं ख़ुदा जो हुक्म थींदो तीअं कंदो। उन मलाइकनि एतिराज़ छो कयो? छो चयो मई युफ़्सिदु फ़ीहा वयस्फिकु दिमा। ओ सजा करीम रब ए फदाई थई। छा थई? जवाब ॾियो। अञा पैदा ई कोन थियो आहे, अञा ज़मीन ते आयो ई कोन्हे, अञा अल्लाह जे ज़ात उन जी मिट्टी कान गोहराई आहे त मलाइकनि खे कंहिं ॿुधायो त फलाई आहे? जवाब ॾियो। इन इंसान में जेको रंग रखियल आहे न, मुसलमान जॾहिं इन खे समझी वे त तुंहिंजा ॿई जहान ठही वेंदा। अञा इंसान आयो ई कोन्हे, पैदा थियो ई कोन्हे, अञा रब रुगी ऐलान कयो त मलाइकनि चयो मई युफ़्सिदु फ़ीहा वयस्फिकु दिमा। फदाई खे छो थो पैदा करे?
इन खूनिय के चौथो पैदा करी, फसादिय के चौथो पैदा करी। वनहनु नुसब्बिहु बिहम्दिका वनुक़द्दिसु लक। ओ मुझा मौला अगर हमदो सनाला पैदा थो करी, अगर पंहिंजे तारीफ़ ला पैदा थो करी, अगर पंहिंजे याद ला पैदा थो करी तो असां जो वेठा हो। तवज्जो रहे, अगर पंहिंजे हमदो सनाला पैदा थो करी मुझा करीम रब, असां इन कम ला वेठा आहियूं तुंहिंजो ज़िक्र करण ला, तुंहिंजे याद ला, तुंहिंजी तस्बीहात करण जे ला। मुझे रब जवाब कहिड़ो ॾिनो, उन खां पोइ अॻिते हलां। मुझे अल्लाह फरमायो मुझे बेनियाज़ रब फरमायो ओ फरिश्तो तव्हांजी निगाह मुझे हिन नाइ बजे फितनन ऐं फसादन जे मथां मगर मां छो थो पैदा कयां, मुंहिंजी निगाह पंहिंजे यार जे मथां। तव्हांजी निगाह हिकड़ी आ, मांजे कुदरत जी निगाह का निरालिया। उन्हनि जे ज़हननि में ख़याल, उन्हनि खां चवराइण वारो केरा। थोड़ो अॻिते वधा छो त मुझे अल्लाह पंहिंजे पाण खे ज़ाहिर करण चाहियो, तॾहिं आदम खे पैदा कयो। आदम खे पैदा करे कयई छा, उन्हनि खे हुक्म कयई जन चयो मौला तुझी हमदो सना करण वारा हूं, मौला तुझो ज़िक्र करण वारा हूं, मौला तोखे याद करण वारा हूं। उन्हनि खां ही मिट्टी गोहराए तैयार करे अञा आदम खे सजदे जी तौफीक ही कान ॾिनई, अॻे ही उन्हनि खे चयो ओ सजदा करण वारो, मुझे आदम खे तज़ीम जो सजदो कयो। उन्हनि खां सजदो कराई, जेके सजदे करण वारा हा कराई कंहिंखे जंहिंजा सजदो ॻाल्हाए जंहिंजा सजदो। केॾो वॾो राज़ आहे इंसान तुंहिंजे हिन पेशानी में मुस्लमान यादि रखी छॾ, कॾहिं बि कंहिंखे हिन मुंहं ते धक न हणजा। हे जेको असां बद अख़लाक़ी जो मुज़ाहिरो करे बुजो, सिंधीअ में बुजो चवंदो बूढ़ो छा, इहो जेको असां बुजो ॾींदा आहियूं, ख़बरदार थी मुस्लमान कॾहिं हिन चेहरे ते बुजो न ॾिजां, छो त हिन चेहरे में जेको राज़ आहे इहो तोखे अंदाज़ो ई कोन्हे को त हिन चेहरे में कुदरत जो राज़ कहिड़ो रखियल आहे। मुंहिंजे बेनियाज़ रब 18,000 मखलूक कायनात में पैदा फरमाया, मगर 18,000 मखलूक इंसान तुझे खिदमत जे लाइ रब पैदा कया, तोखे रुगी पंहिंजे याद लाइ पैदा कया। अज़ीज़ान मन आदम अलैहिस्सलाम के पैदा करे तमाम फरिश्तन के सजदे जो हुक्म दे, हाणे हिकड़े मिनट ला सोचे जवाब दे। इब्लीस केर थींदो आहे जो इनकार करे, उनमें ताकत आहे? जवाब दे। कुरान पढ़, इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह कादिर मुतल्लिका, उन जे कुदरत ऐं हुक्म खां सवा कख भी नथो चुरे। इब्लीस केर थींदो आहे जो आदम जे अदो झुके न, पर जो उन जी ताकत कान्हे जॾहिं झुकण दे त हू झुके। सजदाए ताज़ीम, सजदाए ताज़ीम सब का पहिरीं, छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज अगर कंहिंजी इज्जत कराइणी आहे त ॿिया बि तरीक़ा खोड़ हुया। अल्लाह चाहे हम मलाइकन के मुझे आदम जी तारीफ कयो, मुझे आदम जो अदब कयो, मुझे आदम जी इज्जत कयो। ओ मुझा दोस्त अजीज बेनियाज़ रब फरिश्तन के हुक्म कयो, मुझे आदम के सजदो कयो। कयामत ताईं अचण वारन के खबर पवे त अल्लाह पंहिंजे कुदरत में सब का वधीक अगर इज्जत ॾियारी आहे त उहा इंसान खे ॾियारी आहे। छो ॾियारी आहे? इहा बाद जी ॻाल्हि आहे। थोड़ो अॻिते ॻाल्हि खे खणी हलां, सम्झंदा था जो या वरी तो यू टर्न ॾियां।
समझदा था हलो ठीक है। अजीजा ने मन आदम के तैयार करे सजदा कराए आदम मथे ते निहार जरे आदम पहरो दफो मथे निहार तो मथे छा ॾिठई अर्शे मौला ते छा लिखल हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जन्नत जो अल्लाह आदम को उते ही सैर करायो तो जन्नत जे हूरन जे खिलमानन जे जन्नत जे हर शय जे मथा बस कंबाइन जो जॉइंट था एकड़ो सेंटेंस इस्तेमाल कयो तो जन्नत जे हर शय जे मथा कंहिंजो नालो लिखियल हो जो महबूब मुस्तफा जो लिखियल हो। इहो सच्चा बुधो थो। हाणे सवाल इहो आहे मुंहिंजा मुस्लमान भा सादन लफ़्ज़न में तोखे मां चवां जन्नत जो पैदा कंदड़ केर आहे चओ अल्लाह। जन्नत जो पैदा कंदड़ केर आहे अर्शन जो पैदा कंदड़ केर आहे पैदा कंदड़ अल्लाह नालो वरी महबूब मुस्तफा जो राज कहिड़ो आहे पैदा कंदड़ अल्लाह नालो महबूब जो राज कहिड़ो आहे सवली सिंधी में ॿुधाई हमरा न दुबई मां कमाईंदो आहे 50 लख रुपया ॻोठ में पहुतो दिल में ख़्याल कई त को बंगलो त ठारायां त उस्ताद हज़ूर बख्श खे ख़बर पए त मां 50 लख दुबई मां कमाया आहियां बंगलो ठाराए जेॾी महिल पस कंदो नाले लिखाइण जी महिल ईंदी नालो पंहिंजो लिखाईंदो या प्यारे पुट जो लिखाईंदो जवाब त ॾे सोचे वठ जैसा हुन जो प्यार होंदो अगर कामिल मुर्शिद से प्यार होंदो तो मुर्शिद की तख्ती हणाए छदींदो अगर महबूब सुभानी जे निस्बत वारो होंदो सोने महबूब सुभानी जे नाले जी तख्ती हणाइंदो भला दुनिया ते अचे पुट पंज थस पर पंजनी मां जैसा घणो प्यार होंदो नालो उन जो लिखराइंदो। जदे पुछण वारन पुछो मियां दे खबर 5 साल दुबई में कमाए 30 लाख रुपया कमाए मेहनत तो कई मजूरियों तो कयूं रात दी पहुंची विञाई बंगलो ठारे नालो वरी पुट जो चीचरा तो केड़ी खबर पंहिंजो नालो लिखियल पाण ॾिसां त खुशी कान थी है पर जैसा प्यार होंदो आहे जॾहिं उन जो नालो ॾिसबो त दिल खे सुकून ई सुकून मिले। इहो सच आहे त मुंहिंजे बेनियाज़ रब जॾहिं पूरी काइनात जोड़िए पंहिंजे महबूब जे लाइ त पोइ जन्नतुनि ते महबूब जा नाला न लिखाईंदो त ॿिए कंहिंजा नाला लिखाईंदो। अज़ीज़ा ने मन अञा थोरो 5-10 मिनट तव्हां के इन जगह ते घुमाए मां मोटा थो आदम अलैहिस्सलाम छो तो खोड़ गालियूं तव्हां जो ॿुधलूं आहिनि कुझु नयूं कयां आदम अलैहिस्सलाम खे जन्नत में पहुचाए मुंहिंजे करीम रब दाणो पैदा करण या कंहिंजी हिकमत हुई ॻाल्हि ॻाल्हि कंहिंजी हिकमत हुई हिकमत भी पाण करे मुझा दोस्त अजीज वरी इताअत भी मुझा दोस्त अजीज वरी अता भी पाण करे हिकमतों भी पहुंचो अताओं भी पहुंचो आदम ई लाडी हवा के जन्नत में पहुंचाए वरी दाणे के उते तैयार करे वरी मनो करण त न खाए जा मनो करण त नबी मासूम आहे या नाहे जवाब थोड़ो सोची जवाब दो नबी चइबो छा किया कॾहिं गहराईअ में सोचो जेके न तव्हां सूफ़ी ॿुधंदा हो हक़ीक़त इहा अथव त जेके सूफ़ी आहिनि न ख़ुदा जे इश्क़ ऐं मुहबत जी ख़बर उन्हनि खे हूंदी आहे। हज़रत भी खोड़ अल्लामा भी खोड़ मौलाना भी खोड़ किताबन जो भरियूं भी खोड़ पर जेके इश्क वारा होंदा आहिनि उन्हनि जो कुछ मक़ाम ही निरालो होंदो आहे उन्हनि जी कुछ सोच ही अलग होंदी आहे उन्हनि जो परवास कुछ मुख़्तलिफ़ होंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ो शेर इब्लीस ऐं आदम ते ॾई ॾोह कई डंबर हिक खे वरा नबी कई हिक खे वरा नबी कई ॿियो अॼु ताईं काफ़र हादी तो पहुतो दर मालिक तो पहुतो दर बेनियाज़ रब्बा उन बेनियाज़ रब जी मर्ज़िया आदम अलैहिस्सलाम नबी खुदा नबी खुदा जो मासूमा नबी गुनाह कोन कंदो आहे नबी त गुनाहन खां पाक हूंदो आदम अलैहिस्सलाम जी खता न है आदम अलैहिस्सलाम जी खता न है सच त इहो आहे
मुझा दोस्त अजीज आदम अलैहिस्सलाम जी तो असां सां वफा है जेकॾहिं आदम अलैहिस्सलाम दाणो न खाए हा जन्नत मां कोन निकिरे हा जन्नत मां कोन निकिरे हा त शीश अलैहिस्सलाम किथां अचे हा हूद अलैहिस्सलाम किथां अचे हा इब्राहिम अलैहिस्सलाम किथां अचो त मुंहिंजो सुहिणो महबूब मुहम्मद रसूलुल्लाह कीअं जलवाया फरोज़ थी हा आदम जी ख़ता आहे पर आदम जी वफ़ा आहे हुक्म मुझे करीम रब जो अजीज़ाने मन इन सूफी अज़म के जने थोड़ो गहराई सां ॾिसंदे त तोखे हकीकत जी ख़बर पवंदी त यार खे मिलणो आहे त कीअं मिलणो आहे महबूब सां मिलणो आहे त कीअं महबूब सां मिलणो आहे त मां अर्ज़ पे कयो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जॾहिं पंहिंजे पाण खे सुञाणण चाहियो मखलूकात में त पंहिंजे सुहिणे नबीअ खे पैदा फरमायो अल्लाह पंहिंजी सुञाणप लाइ नबीअ जो इंतखाब कयो ऐं यादि रखजां वरी नबी जे सुञाणप लाइ मुंहिंजे रब वलीअ जो इंतखाब कयो जुमलो जुमरा दोहराया थो वरी अल्लाह पंहिंजी सुञाणप कराइण लाइ कंहिंजो इंतखाब कयो जो नबी जो इंतखाब कयो वरी नबी जी सुञाणप कराइण लाइ मुझे करीम रब वली जो इंतखाब कयो तुंहिंजे दिल में सवाल ईंदो हज़ारे वली गॾजन सहाबी कोन थींदा ॻाल्हि सची आहे गौस कुतुब गॾजन सहाबी कोन थींदा ॻाल्हि सची आहे लेकिन शायदि तुंहिंजे ज़हन में ॻाल्हि नथी अचे त मुझे अल्लाह जे हिकमतुनि जो पंहिंजो निज़ाम आहे सहाबा जो ज़मानो महदूद आहे मुझे खुदा के खबर आहे त मुझे महबूब जे सहाबा जो ज़मानो महदूद रहंदो छो त सहाबी ठहंदो ई तॾहिं जॾहिं ईमान जे सूरत में महबूब मुस्तफ़ा जो इन मथे जे अखियुनि सां दीदार कंदो आहे ज़ाहिरी अखियुनि सां दीदार करण वारो सहाबी थींदो आहे उहो ज़मानो महदूद हूंदो जेकॾहिं उन्हनि जे मथां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ फ़क़त सहाबी के अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अंबिया जी सुञाणप बनाया त सहाबा जे दौर खां बाद में छा थी मुझे अल्लाह जी ज़ात मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नबी जे सुञाणप लाइ वली बनायो जेके कल्ह बि हुया अॼु बि आहिनि क़यामत ताईं हलंदा रहंदा आदम अलैहिस्सलाम जे लाइ बि आदम अलैहिस्सलाम जे लाइ बि एतराज़ कयो वियो हो तहज़ीम जो छा जो एतराज़ कयो वियो हो थोड़ो ॻाल्हाए छा जो एतराज़ कयो तहज़ीम जो अॼु बि वलियनि जे लाइ तहज़ीम जो ई एतराज़ कयो थो वञे बाहूं छो था ॿधो पेरें छो था पओ अदब में छो बीठा हो हिकिड़ो ई जवाब आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो तहज़ीम जो दर्स इंसान जे अल्लाह जे ज़ात बाबरकात इंसान जे वजूद में रखियो आहे त जेको तहज़ीम कंदो उहो ई कंहिं मक़ाम ते पहुचंदो जेको तहज़ीम न कंदो हमेशह जे लाइ तड़जी वेंदो ॻाल्हि सम्झ में आई हाणे अॻिते था अज़ीज़ाने मन उन तहज़ीम जे बुनियाद ते मां ॻाल्हि कई त अल्लाह तबारक व तआला जा मानड़ो दिलनि जे मथां जेका हुकूमत आहे मुंहिंजे बेनियाज़ रब जी मर्ज़ी आहे जंहिंखे अता कंदो आहे जंहिंखे अता कंदो आहे जंहिंखे महिरबानी कंदो आहे उन जी अल्लाह तबारक व तआला जी ज़ात उन पंहिंजे बाने जे लाइ माण्हुनि जे दिलनि में मुंहिंजो बेनियाज़ रब मोहबतूं पैदा करे छॾींदो आहे छो त दिलनि में ख़याल पाण ई कोन ईंदो जो तो इते रब जे कुरान करीम जी आयत पढ़ा मुझा दोस्त अजीज व औहैना इला उम्म मूसा अन अर्दिई मूसा अलैहिस्सलाम जे मां के हुक्म थियो हो त तू सब्र कर मां पाण ही सब कुछ तो कया उन जे दिल में कह ख्याल विधो हिन पांजे मूसा के पेटी में बंद कर जो अल्लाह ख्याल विधो कह उन जे दिल में ख्याल विधो त हीअं कर हालांकि वो अंबी मूसा अलैहिस्सलाम जी अमड़ नबी का न हुई खुदा जो उन सा कलाम को न हो जो तो खुदा कलाम पांजे अंबिया सा फरमाइंदो आ उन और सुने मूसा जे अमड़ सा खुदा जो कलाम
कोन हो उन जे दिल में गालियूं रब तो फरमाए मां पंहिंजे कुदरत सां विधियो यानी दिल में जेके गालियूं विझंदो आहे इंसान पंहिंजे पाण कोन विझंदो आहे मुंहिंजे ख़ुदा जी मर्ज़ी आहे जंहिंजे दिल में जेके गालियूं हुजे त पोइ मुबारक आहे सुन्नी तोखे जो तुंहिंजे दिल में मुंहिंजे करीम रब औलिया अल्लाह जी निस्बत ऐं मोहब्बत वारियूं गालियूं पैदा करे छॾियूं आहिनि। नंबर 1 नंबर 2 कुरान करीम जे उन आयत करीमा जे मथां त थोड़ी निगाह कर जेका मूं तिलावत कई यमहुल्लाहु मा यशा मुझे बेनियाज़ रब फरमायो मुझी मर्जी आ छा अल्लाह फरमायो पढ़ो मुसलमानों कुरान पढ़ो रुकी कुरान करीम के रुमाल वेढ़े अतुरहणी मथे घर में रखी था छॾियो अल्हम्दुलिल्लाह अदब पंहिंजी जगह ते पर यार जो पैगाम पढ़बो तो खबर पवंदी मुझे बेनियाज़ रब फरमायो यमहुल्लाहु मा यशा मुझी मर्जी आ मुझी मर्जी आ कहिड़ी जंहिंजो लिखियो यानी तकदीर लिखियल मेटे छॾिया मुझी मर्जी आ कह फरमायो गला गला कह फरमायो अल्लाह फरमायो मुझी मर्जी आ लिखियल मेटे छॾिया मुझी मर्जी आ अक्सर उस्ताद नौजवान वेठा नौजवानों तसव्वुर कयो हे दीन फितरी आ हे दीन गैर फितरी ना है अल्लाह तो फरमाए मां पंहिंजो लिखियल पाण थो मेटिया छा पंहिंजो लिखियल पाण थो मेटिया दुनिया जो दस्तूर आ बचड़ो लिखंदो आ पट्टी लिखी वेंदी आ वडो लिखंदो आ लेकिन लिखियो बेटायो जरूर वेंदो आ लेकिन मिटी दो पाण ना है जने एकड़ो लिखण वारो लिखंदो आ कहे वडे खे ॾेखारे उन ॾिसी चयो बच्चा तुंहिंजी हीअ ग़लती आ तुंहिंजी हीअ ग़लती आ हिन पट्टीअ खे मेट हणी मोटी आ वरी ॿी पट्टी लिखो यानी दुनिया में लिखियो मेटबो जरूर आ मगर को ग़लती जी निशानदेही कंदो आ तॾहिं मेटबो आ मुंहिंजो अल्लाह लिखण वारो भी पाणा मेटण वारो भी पाणा उहा ज़ात त गुनाहनि खां पाक आ ग़लतियुनि खां पाक आ खुदा त ग़लतियुनि खां गला गला खुदा त ग़लतियुनि खां मसूद अहमद पंहिंजो लिखियो मेटींदो कॾहिं जॾहिं उस्ताद चवंदो बच्चा तुंहिंजी हीअ ग़लती आ मेटे वरी नई लिखी आ मेटणो पवंदो बी मुझा दोस्त अजीज मेटणो ही न करे पौधो आ इश्तहार लिखियो पयो आ लाइन सिधी ना है खूबसूरती ना है उस्ताद हुजूर बख्श के न बणी ची बाबा वापस खणी वञ हिन खे मेटे वरी ही खूबसूरती ठाहे आ यानी जेकॾहिं खूबसूरती सिधी न हूंदी आ उन सूरत में भी लिखियल खे मेटबो आ अल्लाहु जमीलुन व युहिब्बुल जमाल खुदा सुहिणो खुदा सुह के पसंद फरमाइंदो आ जेको सुहिणो भी आ सुह के पसंद भी कंदो आ ओहो मुंहिंजा दोस्त अजीज सुह खां सवा शइ कोन ठाहींदो आ पोइ पंहिंजो लिखियो पाण छो थो मेटे वॾो सवाल आ पंहिंजो लिखियो वयुस्बित जे तो मुंहिंजी मर्ज़ी आ जेको बेटे छॾियो जेको बचाया ऐं मेटण वारी जाइ ते जेको कुछ बियो लिखा मुंहिंजी मर्ज़ी आ छो त इंदहु उम्मुल किताब असुल किताब मूं वटा दोस्त हाणे सॼी ॻाल्हि इते थी टुटे त मुंहिंजा मौला लिखी भी तूं पाण मेटी भी तूं पाण तुंहिंजे इन लिखणे मेटण में राज़ कहिड़ो आ मुंहिंजे बेनियाज़ रब ॿुधायो ओ मुंहिंजा बान्हा लिखंदो मां पंहिंजे मर्ज़ीअ सां पर जॾहिं मुंहिंजो को प्यारो बांडड़ो हथड़ा खणी दुआ घुरंदो आ पंहिंजो लिखियल वरी उन जे दुआ जे करे मेटे छॾींदो आ समझाइंदो हले छो त मुंहिंजा दोस्त जल्द में समझणो ॾुखियो आ तोखे समझाइंदो हला मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अमड़ जे कदमनि ते हथ रखी बचड़े दुआ वठी निकितो छा जेला त अल्लाह ताला मुंहिंजूं मुश्किलातूं आसान करे जवाब ॾे हदीस मौजूद आहे न त अबे अम्मा जी दुआ सां बच्चे जी रब लिखियल तकदीर खे तब्दील करे छॾींदो आ
यो आहे आपने जवाब दे छो त हेठा का मथे खणी हला अम्मड़ दुआ कंदी अल्लाह ताला तकदीर के तब्दील करे छदींदो अब्बो दुआ कंदो अल्लाह ताला तकदीर के तब्दील करे छदींदो अब्बे ऐं अम्मा जी दुआ औलाद जे हक में अल्लाह ताला रद्द कोन कंदो ये नाहे त गुनाहगार अम्मड़ जी दुआ कान कबूल थींदी ये नाहे मुंहिंजा दोस्त जी त अनपढ़ियल मां जी दुआ कबूल कान थींदी मां मां हूंदी अब्बो अब्बो हूंदो अब्बे ऐं अम्मा जी दुआ मुझो करीम रब औलाद जे हक में रद्द कोन कंदो हिकड़े मिंट जे ला सोची पो जवाब दे अमड़ गुनाहगार तदे भी बच्चे जे हक में रब दुआ कबूल करे अब्बो गुनाहगार तदे भी बच्चे जे हक में रब दुआ कबूल करे उन कामिल मुर्शिद ला तुझो छा ख्याल जेको रात दी पंहिंजे रब जे जिक्र में पंहिंजे महबूब मुस्तफा जे शरीयत में अल्लाह अल्लाह कंदे जिंदगी गुजारे रहियो रब उन जी दुआ मुरीद ला कीअं कबूल कोन कंदो सोचियो मुझो खुदा त चवे थो मां लिखंदो पंहिंजे मर्ज़ी सां पर मां मिटींदो कंहिंजे मर्ज़ी सां जवाब ॾे कोन थो चई लतीफ़ खां थो चवराई तूं न चओ भले लतीफ़ त चवे थो कलम जनी जे हथ में कलम जनी जे हथ में अदा से जे करम कन मेटे अंग अगिया बारे ब्या लिखन पदा से पढ़न जैसा पसंद थे पिरीय जो अजीज़ा ने मन हाणे इन गाल का पो असल मकसद से मोटी अचूं अल्लाह इहो मकाम त दिनो अल्लाह इया इज्जत त दिनी अल्लाह इन मंजिल ते त पहुंचायो महबूबे सुबहानी के लेकिन मुसलमान गौर कर इहा महबूबे सुबहानी जी मंजिल औलिया अल्लाह जी मंजिल गौस